दोस्तों, आवां रज़ाक निगारी सोवियत यूनियन मॉस्को में शायद छपंदड़ एक रिसालो जो 1966 में शाया थो उनके सुफ़े नंबर 40 ते 199 नंबर ते एक वाक़ियो या कहानी लिखियल है जैसे रसूल बख्श पलीजे साहब बरजस्तो पुलिस ऑफिसर के नाले ते पंहिंजे किताब कोरट कहानियों में पेश करे थो। मूंखे पढ़ी सच में वॾी हैरत थी त को इंसाफ़ ईअं बि थी सघे थो। तव्हां दोस्तनि आॾो रखां थो त तव्हां बि सोचो त मुआशरा किथे आहिनि, छा पढ़ायो थो वञे ऐं क़ौमूं कीअं पंहिंजो सफ़र तय कनि थियूं। सच पुछो त इन वाक़िए खां पोइ वाकई अचरज में पवण का बि अचरज जोगी शइ कान्हे। दुनिया के सुधरियल मुल्कन जो यूनिवर्सिटियों रुगो क्लासनि में किताब कोन थियूं चटाइनि। अमेरिका ऐं यूरोप जो यूनिवर्सिटियों साइंसी ऐं इल्मी खोजना में अज़ीम कारनामा सरअंजाम ॾियनि पियूं। हुननि जे प्रोफेसर ऐं शागिर्दनि दुनिया जी कुंड कुर्छ में वञी पंहिंजे पंहिंजे इल्मी शोबे बाबति तहक़ीक़ूं करे नवां नवां इंकशाफ कंदा रहिया आहिनि ऐं कंदा रहनि था। यूरोप के नक्शे ते नज़र विझबी त फिनलैंड के ओभर ऐं रूस के उत्तर में बेरेंट्स समुंड नज़र ईंदो। ही समुंड उत्तर कुतुब के वेझो है ऐं अक्सर ॾुमिल रहे थो। विच विच में किथे को ॿेट नज़र अचो वञे न त हज़ारे मेलनि में रुगो ॾुमिल बर्फ़ सां ढकियल समुंडी समुंड आहे। उनजा वॾा ॿ ॿेट आहिनि, हिकिड़ो आहे निरोजा मालिया ऐं ॿियो आहे कोलोगोयो। कोलोगोयो ॿेट जेको आहे सो मॉस्को खां तक़रीबन 900 मैल उत्तर में आहे। उनमें अजीब क़िस्म जा पखी जानवर रहनि था। मॉस्को यूनिवर्सिटी कोलोगोयो ॿेट जे अजीब साहवारनि जे मुताले ऐं उन्हनि बाबति मालूमात गॾु करण लाइ या मालूमात हासिल करण लाइ इल्म हवानियात जा ॿिन माहिरनि जी हिकु मुहिम ओॾां रवानी कई। उहे ॿ माहिर हुआ, हिकिड़ो प्रोफेसर बोज़ोवो ऐं ॿियो उनजो असिस्टेंट प्रोफेसर वर्दोन हो। उन्हनि खे 1 साल उन कोलोगोयो ॿेट ते रहणो हो ऐं उते रही तहक़ीक़ करे ऐं यूनिवर्सिटीअ खे उन रिपोर्ट बाबति जेको बि उन्हनि सिखियो उहा उनजी रिपोर्ट ठाहे पेश करणी हुई। इतफ़ाक़ सां प्रोफेसर बोज़ोवो ऐं असिस्टेंट प्रोफेसर वर्दोन हिक ॿिए सां असुल न ठहंदा हुआ। ॿिन्हीअ खे हिक ॿिए लाइ सख़्त नफ़रत हुई। यूनिवर्सिटी जे ॿियनि प्रोफेसरनि हिननि ॿिन्हीअ जे गॾु उन ॿेट ते वञण जो जॾहिं ॿुधो त चर्चे तौरु चयूं त शायदि खेनि हिननि खे ॼाणे करे ॾेई मोकिलियो वञे पियो त कुझु वञी पंहिंजी गर्मी छंडे अचनि। इन वरी चयो त ॾिसिजो वेठा, हिक ॿिए जा मथा न फाड़े विधऊं त पोइ न चइजो। प्रोफेसर बोज़ोवो पंहिंजे पहिरें ख़त में दोस्तनि खे पंहिंजे पहुचण जी इतला ॾियण ऐं ॿिए हाल अहवाल ॾियण लाइ उनखे ख़त लिखियो त असिस्टेंट प्रोफेसर वर्दोन जेको ख़ुदि मुताले लाइक़ हिकु अजीब जानवर आहे, सोचे न मूंसां गॾु न हुजे हा त जेकर ज़िंदगी ॾाढी मज़े सां गुज़रे हा। ही शख़्स मुंहिंजी ज़िंदगी ज़हर कंदो रहे थो। अञा महीनो ई मस गुज़रियो त हिकिड़ी तार ठकाइजी वियो। प्रोफेसर बोज़ोवो खे असिस्टेंट प्रोफेसर वर्दोन अख में चाकू हणी क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल जी जांच मॉस्को जे पुलिस इंस्पेक्टर लियो शेनियन जे हवाले कई वई। इंस्पेक्टर लियो शेनियन मॉस्को जो बरजस्तो पुलिस ऑफिसर हो। बरजस्ता पुलिस ऑफिसर दुनिया के हर कुंड कुर्छ में थियनि था, हर मुल्क में थियनि था, पर बरजस्तो पुलिस ऑफिसर कहिड़ियुनि लियाकतनि वारे ऑफिसर के सजे थो तंहिंजो मदार बि मुल्क मुल्क ते आहे। मिसाल तौर असां वारे हिन प्यारे मुल्क में बरजस्तो पुलिस अमलदार आम तरह ते उनखे लिखींदा आहिनि जेको तर जे वॾे भौतार जे अॻियां पालियल ॿिले वांगुरु फरमान बरदार हुजे ऐं आम ख़लक़त लाइ बघड़ जहिड़ो खून ख्वार हुजे।
कानून जे नाले ऐं उनजी ओट में फुरूं धाड़ा बल्कि क़त्ल करण बि हुन जे खाॿे हथ जो माना खेल हुजे या रांदि हुजे। मतिलब त धू पार मुड़ुस माण्हू हुजे, पर ॿियनि मुल्कनि में बरजस्तो पुलिस अमलदार लेखिजण लाइ वरी कुझु ॿियूं शर्तूं ज़रूरी आहिनि। पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। इंस्पेक्टर शेनियन हिकदमि कोलोगोयो ॿेट ॾांहुं वञण लाइ तयारी कई, पर ख़बर पियसि त आसपास समुंड सॼो ॼमी वियो आहे। को बि जहाज़ ओॾांहुं वञी नथो सघे, पर ही मुड़ण वारो कोन हो। हिन पुछा करे वरिती त कोलोगोयो ॿेट जे आसपास हिकिड़ो बर्फ़ चीरींदड़ जहाज़ उते मौजूदु आहे जेको उते बर्फ़ चीरे पियो। हिन उन जहाज़ जे कैप्टन खे रेडियो रस्ते पैगाम मोकिलियो त ॿेट ते वञी प्रोफेसर बोज़ोवो जी लाश खे सर्दखाने में रखे ऐं मॉस्को पहुचाए ऐं असिस्टेंट प्रोफेसर वर्दोनोव खे बि गिरफ़्तार करे अचे ऐं इहो बि चयईं त जाइ वारदात ते वञी या तपास या चकास करे ऐं शाहिदनि जा बयान बि लिखी अचे। कुझु अरसे खां पोइ ॿई प्रोफेसर हिकिड़ो सर्दखाने में ऐं ॿियो वरी हथ कड़ियुनि में मॉस्को पहुता। शाहिदनि जे लिखियल बयाननि मां मालूम थियो त ॿई प्रोफेसर गॾिजी शिकार ते विया हुआ। साण ॿियो गॾु को बि कोन हो। हू वापसि फ़क़ति जवाबदार मोटियो ऐं माण्हुनि वञी ॾिठो त फोती प्रोफेसर जे अख में चाकू चुंबियो पियो आहे ऐं अखियुनि ॾिठो शाहिद उते को बि को मौजूदु कोन हो। इंस्पेक्टर जवाबदार खां अवल संदसि ज़िंदगी जो अहवालु वरितो ऐं मुख़्तसिर तौर मालूम बि कयाई त हिन वॾियूं वॾियूं खोजनाऊं बि कयूं आहिनि ऐं काराइता किताब बि लिखिया अथसि। इंस्पेक्टर सवाल कया, तुंहिंजा प्रोफेसर बोज़ोवो सां कहिड़ा तालुकात हुआ? हुन जवाबु ॾिनो, बदकिस्मतीअ सां असांजा तालुकात सुठा कोन हुआ। अच्छा, हू तव्हांखे न वणंदो हो या तव्हां हुनखे न वणंदा हो? हुन चयो त असीं ॿई हिक ॿिए खे कोन वणंदा हुआसीं। तव्हांजी हिक ॿिए लाइ नापसंदी केतिरी हद ताईं हुई? सख़्त नफ़रत जी हद ताईं। क़त्ल वारे ॾींहुं शिकार ते अवां ॿिन्ही सां गॾु ॿियो को बि हो छा हुते? न, ॿियो को बि कोन्हे। प्रोफेसर बोज़ोवो जी उते कंहिं ॿिए सां का अणबणत थी हुई छा? न, हू पंहिंजे ई पूरनि में पूरो हूंदो हो। ॿियो त हूअं ॿियनि माण्हुनि सां हू बिल्कुलु ख़ुशि तबियत हूंदो हो। दुश्मनी फ़क़ति तोसां हुयसि? जी हा, फ़क़ति मूंसां ई हुअसि। कॾहिं तव्हां इन नफ़रत जो इज़हार हुन सां कयो हो? हा, केतिरा ई दफ़ा। जॾहिं हुन मुंहिंजी खोजनाउनि ते चिथरूं कयूं तॾहिं मूं हुनखे चयो त दिलि थी चवेनि त ईअं करे हू ॻाल्हि खाई वियो त प्रोफेसर खे चई त जुमिले खे पूरो कर। चयोमांसि त दिलि थी चवे त तुंहिंजो मथो फाड़े विझां। अव्हां जी पाण में आख़िरी चक्री वाक़िए खां घणा ॾींहं अॻे थी हुई? 2 ॾींहं अॻे थी। प्रोफेसर साहब, अव्हां जे ख़्याल में भला इहो मुमकिन थी सघे थो त प्रोफेसर जो को दुश्मन मॉस्को मां आयो हुजे ऐं मौक़े जी ताड़ में लिको वेठो हुजे ऐं शिकार जे मौक़े ते लिक छुप में तव्हांजी बेख़बरी में खेसि खून करे भॼी वियो हुजे? तव्हां छा था सम्झो? आउं नथो सम्झां त को संदसि दुश्मन अहिड़ो हुजे जेको ईअं घात लॻाए। हू सॼो वक़्तु किताबनि ऐं खोजनाउनि जी दुनिया में ग़र्क़ु हूंदो। हुनखे ॿियनि माण्हुनि सां दुश्मनियूं रखण जो वक़्तु ई कोन्हे। आख़िर में हिकिड़ो आख़िरी सुवाल, प्रोफेसर, अहिड़ा के सबब आहिनि जो कोर्ट खे सिफ़ारिश करे सघिजे त तव्हांखे फांसीअ जे बदिरां जनम टीप मिले? मिसाल, पंहिंजे बचाव में हुनखे ढकण? न, मामलो बिल्कुलु साफ़ हो। जवाबदार ख़िलाफ़ अणसिधी तरह मुकमिल साबिती हुई। 2 गॾु शिकार थी विया ऐं उन्हनि मां हिकिड़ो क़त्ल थी वियो ऐं हिकिड़ो वापसी आयो। जीअरो मुअल जे मौत बाबति का बि सम्झाणे न पियो ॾेई सघे।
हालांकि खून वक़्तु ॿई गॾु हुआ। इन खां सवाइ ॿियो कहिड़ो अनुमान निकिरी सघे थो सवाइ इन जे त हिकिड़े ॿिए खे पूरो करे छॾियो, ख़ासि करे जॾहिं हू ख़ुदि कबूलदार बि हो त खेसि फोतीअ लाइ सख़्त नफ़रत ऐं धुतकार हुई। कंहिं बि मुहज़िब मुल्क जी अदालतुनि में ऐं हालात मुताबिक़ ऐं माहौल मां इहो सबूत जवाबदार खे ॾोही करण लाइ काफ़ी हो। असांजो को बि सूबेदार हुजे हा त रहियल कसर बि पूरी करे छॾे सा, 2-4 अखियुनि ठा शाहिद बि गॾु करे ॾे हा ऐं उन्हनि जा सोचोर जा बयान बि कराए छॾे सा ऐं फाहे ते बि चढ़ाए छॾे सा। पर इंस्पेक्टर शेनियन पंहिंजे वतन जे मयार मुताबिक़ हिकु बरजस्तो तजुर्बेकार पुलिस ऑफिसर हो। उनखे कंहिं छहें हवास ॿुधायो त साम्हूं वेठल पीलो ऐं ढिनल प्रोफेसर सच पियो ॻाल्हाए। संदुसि ख़िलाफ़ सबूत बराबरि मज़बूत हुआ ऐं हुन वटि को बि बचाव कोन्हे। पर इंस्पेक्टर जे तजुर्बेकार ज़हन इहा ॻाल्हि नथी मञे त को कातिल हीअ माण्हू आहे। पर फांसी घाट जे हिन नए पांधीअड़े खे फांसी घाट जे मौतमार ज़ियारत खां बचाइण लाइ खुलियल ऐं चिटे सबूत जी ज़रूरत हुई। इंस्पेक्टर अज़म कयो त जे प्रोफेसर बेगुनाह आहे त हू हुनखे हरगिज़ मरण न ॾींदो ऐं हुनखे इहो पूरो गुमान हो त हू बेॾोही आहे। तंहिं करे हुनखे हवालात में रखण बि ज़ुल्म ई चइबो। जेकॾहिं असीं असल हक़ीक़त मालूम न करे सघिया आहियूं त उन में हिन जो भला कहिड़ो ॾोह आहे। हिन सोचियो आख़िर हिन प्रोफेसर खे चयो त मुमकिन आहे त आउं संगीन ग़लती करे रहियो हुजां, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां सच था चओ। बहरहाल आउं वधीक जांच करियां थो। तव्हां टेलीफोन करे कंहिं माण्हूअ खे घुराए वठो जेको तव्हांजो ज़ामिन पवे। ऐं फ़िलहाल तव्हांखे पंहिंजी ज़िमेदारीअ ते ज़ामिन ते आज़ादु करियां थो। इंस्पेक्टर शेनियन सिधो अस्पताल वियो ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट पढ़ाई। डॉक्टर सेम्योनोस्की रिपोर्ट में लिखियो त फोती जो मौत खाॿी अख में चाकू लॻण करे थियो आहे। इहो धक बेअंदाज़ बल्कि वहशी कुवत सां हयो वियो आहे। वहशी कुवत मां तव्हांजी कहिड़ी मुराद आहे? हुन डॉक्टर खां पुछो। मुंहिंजो मतिलबु आहे त एतिरी कुवत सां जेतिरी रिवाजी तरह इंसान में न थींदी आहे, पर आउं इहो ॿुधाए नथो सघां त कहिड़े क़िस्म जी। फोतीअ जे बंदूक ऐं खूनी चाकू रिवाजी क़िस्म जा हुआ। चाकू जाचींदे इंस्पेक्टर ॾिठो त उन में थोरो नुक्स हो। उन जे काठ जे ॻन वारी पूछड़ी वटि विच वारे रुक जे सन्हे पुठ ते थोरी पटी ॿाहिरि निकितल हुई ऐं चौंपियारी हुई। ओतिरो खेसि ख़्यालु आयो ऐं चिपड़ी उथियो ऐं कलाक अंदरि पंहिंजे ऑफिस में हथियारनि ऐं शिकार जे माहिरनि जो हिकिड़ो टोलो गॾु करे वरिताई ऐं काफ़ी देरि ताईं हुन खां पुछा कंदो रहियो। इन विच में मॉस्को यूनिवर्सिटी में थरथरो मची वियो। फोती प्रोफेसर बोज़ोवो जो दोस्त ऐं उन जा अज़ीज़ मुजरिम जे ज़ामिन ते आज़ादु थियण जो ॿुधी बाहि थी विया। टेलीफोन थी वियो। फोती जे भाउ कोर्ट में सिधो फरियाद दाख़िल करे छॾियो। जवाबदार ते केस हलायो वियो। समूरी साबिती पेश कई वई। जवाबदार खां पुछियो वियो त को बचाव ॾींदे? मूं वटि को बि बचाव कोन्हे। हुन इहो मायूस थी वराणियो। आउं हिन जो बचाव ॾियणु घुरां थो। मूंखे ख़बर आहे त हीउ खून कीअं थियो। जज ऐं वकीलनि जूं निगाहूं विच में ॻाल्हाईंदड़ मां खॼी वियो। इहो इंस्पेक्टर शेनियन हो। जज बचाव जे वकील न ॾिठो ऐं सवाली निगाहुनि सां पुछईं। वकील मुंझी पियो त हीउ पुलिस इंस्पेक्टर अलाए कहिड़ी ॻाल्हि कंदो, सो हू ख़ामोश रहियो। जज कुझु सोचे चयो, तव्हांखे कोर्ट जे शाहिद तौरु शाहिदी ॾियण जी इजाज़त आहे। इंस्पेक्टर शेनियन चयो, जनाब जज साहब, मुंहिंजी दरख़्वास्त आहे
त इंसाफ़ जी बहितरी लाइ मॉस्को यूनिवर्सिटी जे मैकेनिकल शोबे जे शिकारी, हथियारनि जे माहिर प्रोफेसर दूबदूस्की खे सॾायो वञे ऐं मूंखे इजाज़त ॾिनी वञे त आउं खांसि कुझु सुवाल पुछां। वकीलनि ऐं जज जे विच में इन कानूनी नुक़्ते ते बहस हलियो त आया ईअं करे सघिजे थो। आख़िर जवाबदार खां पुछियो वियो त तोखे इहा ॻाल्हि क़बूल आहे? हुन हाउ कई। जॾहिं प्रोफेसर दूबदूस्की आयो तॾहिं इंस्पेक्टर शेनियन हुन खां पुछियो, तव्हां शिकारी हथियारनि जा माहिर आहियो ऐं तव्हांजी हैसियत बैनुल अक़वामी आहे, तव्हां बैनुल अक़वामी शोहरत रखो था। हुन चयो त आउं मॉस्को यूनिवर्सिटीअ जे हथियारनि ऐं बारूद जे इल्म वारे शोबे जो सदर आहियां ऐं इन इल्म बाबति कुझु किताब बि लिखिया अथमि जेके दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमा बि थिया आहिनि ऐं किन गैर मुल्की यूनिवर्सिटियुनि में मुंहिंजा इहे किताब कोर्स तौर पढ़ाया बि वञनि था। बाक़ी का ख़ासि बैनुल अक़वामी शोहरत आहे या न इन जी मूंखे ख़बर न आहे। ख़ैर ठीकु आहे, तव्हां पाण मशहूर ऐं आज़मूदेगार शिकारी बि रहिया आहियो। जी हा। इंस्पेक्टर पुछियो त जेकॾहिं कारतूस मिस थी पवनि ऐं कंहिं ॿिए सबबु बंदूक जी निड़ीअ में विझंदे फासी पवनि त तव्हां छा कंदा आहियो? प्रोफेसर चयो त उनखे आहिस्ते कंहिं शइ सां ठोके ठोके अंदरि कंदा आहियूं, मसलन शिकार जे चाकू जे गन सां। हुन चयो हा। ही चाकू ॾिसो, संदसि चौंबदार पूछड़ी बि ॾिसो। जेकॾहिं हिन चाकू जे गन सां अहिड़े कंहिं कारतूस खे ठोके बंदूक में अंदरि करण जी कोशिश कई वञे ऐं जे कारतूस जे मुंहं ते ही गन जी चौंब लॻे त कुझु थी सघे थो। हा, मुमकिन आहे त कारतूस फाटी पवे, पोइ चाकू केॾांहुं वेंदो? अहिड़ो इत्तफ़ाक़ जे थी पवे त पोइ चाकू मुख़ालिफ़ तरफ़ ॾांहुं ज़ोर सां धिकबो। मुख़ालिफ़ तरफ़ मां माना जेकॾहिं कारतूस विझंदड़ माण्हू हूंदो ओॾांहुं। जी हा, ज़ाहिर आहे। तव्हां हिसाब किताब लॻाए अहिड़ो चार्ट ठाहे पेश करे सघो था जंहिंसां इहो मालूम थिए त ओचितो फाटल कारतूस ऐं उन सां धिकियल चाकू जो सही रुख ऐं कारतूस विझंदड़ जे बदन जे जंहिं हंध ते इहो लॻंदो तंहिंजी पोज़ीशन मालूम करे सघिजे। हा, बशर्त के मूंखे अहिड़ी आज़माइश करण लाइ ऐं चार्ट ठाहिण लाइ हिकु ॾींहुं ॾिनो वञे। ॿिए ॾींहुं हुन चार्ट पेश कयो ऐं चयाईं त अहिड़े इत्तफ़ाक़ जी हालत में फाटल कारतूस जो धकी उछलियल चाकू कारतूस भरींदड़ जे साॼी अख में वञी लॻंदो। फर वारे पासे या ॻन वारे पासे? फर वारे पासे, यानी के मुहायतो अख में घिड़ी वेंदो, आहिस्ते या ज़ोर सां, बेअंदाज़ गैर इंसानी ज़ोर सां, ॼण त कंहिं वहशी कुवत जो हयन हुजे। जज साहब विच में चयो त इंस्पेक्टर शेनियन, प्रोफेसर दूबदूस्की जी शाहिदी वाकई केस में नवां इम्कान पैदा कया आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि समूरी शाहिदीअ खे बेमाना थी बणाए। उहा इहा त तव्हांखे शायदि मालूम कोन्हे त फोतीअ खे चाकू खाॿी अख में लॻल आहे, न कि साॼी अख में। इंस्पेक्टर शेनियन चयो, जनाब मूंखे चङी तरह ख़बर आहे, ऐं इन ते बि अचां थो। प्रोफेसर साहब, तव्हां जेको हिसाब लॻायो आहे सो इन जी बुनियाद ते त कारतूस भरींदड़ कारतूस साॼे हथ सां ठोकींदो हूंदो, ईअं न? जी हा, ज़ाहिर आहे। पर कुझु माण्हू खाॿड़ हूंदा आहिनि, उहो माण्हू कारतूस खाॿे हथ सां ठोकींदो, ईअं न? ज़ाहिर आहे। साॼनि ऐं खाॿड़ मुख़्तलिफ़ तरफ़नि खां ठोक ॾींदा ऐं रद्द अमल बि यकीनन मुख़्तलिफ़ थींदो। यानी चाकू जंहिं तरफ़ मोट खाईंदो सो धारदार हूंदो। जी हा, बिल्कुलु ईअं। हाणे फ़र्ज़ करियो त कारतूस खे ठोकींदड़ खाॿड़ आहे, त पोइ कारतूस फाटी पवे थो ऐं चाकू पोइते धिकजे थो, इहो कहिड़े पासे वेंदो? अहिड़े माण्हूअ खे उहो कहिड़े उज़वे में लॻंदो? प्रोफेसर चयो त खाॿी अख में।
इंस्पेक्टर फोती जे भाउ खे वरी पिंजरे में सॾायो ऐं खांसि हिकिड़ो सुवालु पुछियो, तव्हांजो भाउ साॼर हो या खाॿड़? हुन चयो त खाॿड़। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर खां पुछियो वियो, जंहिं वहशी कुवत जो तव्हां ज़िक्र पे कयो, सा कंहिं बारूद जे छुटण जी थी सघे थी? जी हा, बिल्कुलु। इंसान जे हथ जी न, बिल्कुलु न। हाणे फरियादी उथी बीठो, हू पाण बि प्रोफेसर हो। जज साहब खे चई, जनाब आला, मूं हाणे सम्झो त मुंहिंजो भाउ जंहिंजी मौत हिकु हादसाती सबब जे करे थी आहे, हुनखे कंहिं बि खून कोन्हे कयो, न ई कंहिं जो क़त्ल कयो आहे। ऐं फरियाद तां दस्तबरदार थियां थो ऐं प्रोफेसर वर्दोलुओ खे ग़लत फहमी सबबु पहुतल तकलीफ़ लाइ हुन खां माफ़ी बि घुरां थो। इन रीति पुलिस इंस्पेक्टर शेनियन हिकु दफ़ो वरी बि हिकु बरजस्ते पुलिस ऑफिसर सॾजण जो हक़ महफ़ूज़ करे छॾियो। हाणे तव्हां पाण खां सुवालु कयो, छा इहो असां वटि मुमकिन आहे? इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं छा आहे? इंसाफ़ सां मुआशरा इंसाफ़ कीअं था कनि? पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। असांखे तव्हांजी राय जो इंतज़ारु रहंदो। महिरबानी, गुरू।